यही लीगल एड सोसाइटी भी कम करे रही है। मैं ज़रा सा जानना चाहती हूँ, ये जो नंबर जिस तरह आप बता रही हैं 9 to 5 की आप बात कर रही हैं, ये 9 to 5 टाइम तो है ही, लेकिन हमारे पास काफ़ी सारे ऐसे इश्यूज़ भी होते हैं जो फौरी तौर पे हल होने होते हैं। तो अगर 5 बजे के बाद का अगर कोई इशू है तो क्या ऐसी बैकअप लाइन्स या ऐसा कोई बैकअप प्लान आप लोगों के पास है कि अगर कोई 5 बजे के बाद भी कॉल करना चाहे? बिल्कुल हमारे पास है। अगर कोई 5 बजे के बाद कॉल करता है तो हमारी रिकॉर्डिंग में आ जाते हैं, ठीक है। फिर सेकंड डे हमें जो जितनी भी कॉल आई भी होती हैं 5 बजे के बाद से लेकर मॉर्निंग तक की, वो हमें लिस्ट प्रोवाइड कर दी जाती है। फिर से हमारे जितने भी हम एडवोकेट्स हैं तो हम उनको कॉल बैक करते हैं, फिर उनकी जो भी क्यूरीज होती हैं वो सुनते हैं और अकॉर्डिंग टू उनके फिर गाइड कर देते हैं। तो ये हमारे पास बैकअप मौजूद है। बहुत अच्छी बात है। और उनको एक तो हमारे पास होता है ना, हमारे पास बैकअप्स होते हैं, लेकिन हम उसको बड़ा ऐसा समझते हैं कि शायद किसी ने शायद कोई ऐसे कर दियो वैसे कर दियो। क्या वही सीरियसनेस जो 9 to 5 वाले आर में होती है, वही सीरियसनेस इन कॉल्स के लिए भी होती है हमारे पास? बिल्कुल, ऑब्वियसली सबसे पहले हमारी प्रायोरिटी पे यही होता है कि जो उन्होंने हमें 5 बजे के बाद कॉल किए ना, मे भी उनका कोई जेन्युइन मसला और उनको फौरी असिस्टेंस चाहिए हो, तो हम उनको कॉल करते हैं। और फिर बहुत से जो हमारे क्लाइंट्स हैं, कॉलर हैं, वो बहुत खुश भी होते हैं कि हमें तो उम्मीद नहीं थी कि आप कॉल बैक करेंगे, लेकिन यहाँ से कॉल आई है, बड़ा अच्छी बात है। तो हम यही कहते हैं जो सीन गवर्नमेंट का भी बड़ा अच्छा ये आप लोगों के लिए एक फैसिलिटी है जो हम लोग आप लोगों को प्रोवाइड कर रहे हैं, कि हम सिंध गवर्नमेंट का इसलिए शुक्रगुजार हैं कि उन्होंने हमें इस तरह की अपॉर्चुनिटी दी हुई है कि हम लोगों को गाइड कर सकें एज़ पर लॉ। जो भी उनकी रेमेडी है एटलीस्ट थोड़ा तो उनको गाइड हो जाता है कि वो जाके अपना लीगल जो भी राइट है उसको अवेल कर सकें, सोच सकें एटलीस्ट। बिल्कुल। और उससे ज़्यादा मां इन शइ ते बिलीव थी कयां त जॾहिं तव्हांखे कोई अहिड़ो मशवरो मिलंदो आहे या अहिड़ा का वर्ड्स मिलंदा आहिनि जेॾी महिल तव्हांखे उहा शइ सम्झ में न ईंदी आहे, तो और कुछ मिले न मिले वो सहारा ज़रूर मिल जाता है कि आप कोई है, कोई जो सुन रहा है, होप मिल जाती है, एक उनको क्लैरिटी आ जाती है, ये चीज़ है जो हम कर सकते हैं, तो एक अवेयरनेस आ जाती है उनको। बिल्कुल बिल्कुल ऐसा ही है। डॉक्टर साहब जल्दी सां कुछ अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके असां पंहिंजे तमामु उन्हनि पेशेंट्स ताईं पहुचाए सघूं जेके हिन वक़्तु डायबिटीज़ जे शिकार आहिनि, कंहिं बि स्टेज ते आहिनि, कंहिं बि लेवल ते आहिनि, उन्हनि जे लाइ उन्हनि जी प्रिवेंटेशन ते थोरो सो मां ॻाल्हाइणु चाहियां। बिकॉज़ डायबिटीज़ मूंखे लॻे थो त 100% शायदि ख़तमु न थींदी आहे, पर हा उनखे प्रिवेंट असां करे सघूं था। त उहे जेके शयूं आहिनि ऐं जेके लाइफ स्टाइल आहे उन जे बारे में थोरो सो ॼाणणु चाहींदासीं। असांखे सभ खां पहिरीं त हेल्दी लाइफ स्टाइल में आहे त असांजो हिकिड़ो पंहिंजा ज़िंदगी जा जेके बि कमकार आहिनि उन्हनि सां गॾु वॉक पंहिंजो मामूल जो हिसो रखूंसि। त असांखे रोज़ाने जी बुनियाद ते अधु कलाक खां वठी मुने कलाक ताईं वॉक करणु खपे, ऐं वॉक हमेशह ख़ाली पेट करणु खपे। ख़ाली पेट करणु खपे। एग्ज़ैक्टली। तव्हां सुबुह जो नाश्ते खां पहिरीं या राति जी मानी खां पहिरीं, हींअर जीअं गर्मियुनि जा ॾींहं आहिनि त तव्हां राति जो बि वॉक करे सघो था, ठीकु आहे। ॿियो जेकॾहिं तव्हां वटि पंहिंजो एंड्रॉइड या आईफोन आहे, स्मार्ट फ़ोन्स आहिनि, त उन जे अंदरि मुख़्तलिफ़ स्टेप काउंटर्स अचनि था, ऐं उहो जेकॾहिं तव्हां स्टेप काउंटर ऑन करे छॾियो था ऐं उहो तव्हांजा जेकॾहिं स्टेप्स 10,000 पर डे जा आहिनि त तमामु बहितरीनु। ऐं हीअं रिसर्च हिकिड़ी शइ प्रूव कई आहे त जेकॾहिं तव्हां 12,000 स्टेप्स पर डे 24 आवर में हलो था त सर्टेन कैंसर्स बि आहिनि जेके तव्हां प्रिवेंट करे सघो था। ज़बरदस्त। ऐं तव्हांजो लाइफ स्टाइल सुठो हूंदो, तव्हांजो वेट घटि हूंदो, तव्हां डायबिटीज़, हाइपरटेंशन ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ बीमारियूं जेके। ऐं ॾिसो हिकिड़ो मज़े जी ॻाल्हि त वॉक में एॾी बहितरीनु शइ आहे जंहिं सां हिकिड़ो हार्मोन एंडोर्फिन्स रिलीज़ थींदा आहिनि जंहिंखे असां हैप्पी हार्मोन्स चवंदा आहियूं। तव्हां अक्सर कोशिशि करे तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं तव्हां वॉक कंदा आहियो तव्हांखे वधीक ख़ुशी महसूसु थींदी आहे। त असांखे ख़ुशी ॿिए कंहिंजे ॻोल्हण में पंहिंजे पाण में ॻोल्हियूं, जीअं असां शुरू में ॻाल्हि कई त तव्हां वॉक कयो ऐं सुठी हैप्पी लाइफ गुज़ारियो। बिल्कुल। काफ़ी सारा अहिड़ा वॉक जो जेको न को मीटर थो फिरे न को बिल थो अचे। बिल बि नथो अचे। बिल्कुल। हा, अगरि उहा वॉक वरी ट्रेडमिल ते कई वञे पोइ हुनजो बिल असांखे ॾियणो पवंदो, ऐं पोइ ख़बर न आहे त उहो केतिरो प्लस थी अची वञे, इहा बि असांखे ख़बर न आहे। इन में हिकिड़ी ॻाल्हि एड कंदो हलां, सिगरेट स्मोकिंग इज़ वेरी डेंजरस। तव्हांजी हेड टू टो अफेक्ट करे थी, मुख़्तलिफ़ बीमारियूं जंहिंमें हाई ब्लड प्रेशर, शुगर, नसनि जूं बीमारियूं, फालिज, गुर्दे जी तकलीफ़, मुख़्तलिफ़ कैंसर्स। ऐं अॼुकल्ह त नओं जेको वेप जो ज़मानो आयो आहे, इहो त अहिड़ी शइ आहे जंहिंजी का ख़बर बि न, का धुओं बि नथो निकिरे। जिते न अक्सर मुख़्तलिफ़ ऑफिसिस में तव्हांजे स्मोक डिटेक्टर्स आहिनि त वेप त तव्हांजो उन में बि नथी ख़बर पए। ऐं उहो अॼुकल्ह मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो फैशन थी वियो आहे त वेप तव्हांजे हथ में आहे त माना तव्हां हिकिड़े स्टेटस सिंबल जेको आहे। नंढा नंढा ॿार, वॾा त ठीकु आहे, स्कूल स्टूडेंट्स वाले ठाहे ॿुधायां त हिकिड़े रिनाउंड स्कूल उते मूं अप्रोच कई, मां नालो नथो वठां, त मूं चयो त हींअर ॿारनि में इहो तमामु घणो ट्रेंड थी वियो आहे, असां हिकिड़ो अवेयरनेस हिते
सेशन रखणु चाहियूं था त ॿारनि खे ॿुधायूं त इहो कीअं तव्हांजी लाइफ जे लाइ हानिकार आहे। हुननि असां सां कमिटमेंट बि कई। हिकिड़ो ॾींहुं अॻु में चयो त असां मजबूर आहियूं, कुझु ग़ैबी ताक़त अहिड़ियूं आहिनि जंहिंजे असांखे उन्हनि मना कयो आहे त तव्हां इहो प्रोग्राम नथा करे सघो। पोइ छा थो इंसानु बिल्कुलु बिल्कुलु हे जेको कुझु अॼु थी रहियो आहे ऐं तव्हां वेब जी ॻाल्हि कई उहा हाणे तव्हां ॾिसो पहिरीं त हिकु चवंदा हिकु फैशन में हिकु क्लास हूंदी जेका सिर्फ़ु हुनखे इस्तेमालु कंदी, पर अॼु तव्हांखे हर मोहल्ले में हर जॻह ते तव्हांखे 5 शॉप खां पोइ 6 शॉप उहा ई मिलंदी ऐं उहा शॉप तव्हांखे रनिंग मिलंदी। शायदि तव्हांखे राशन जी जेके शॉप्स आहिनि उन्हनि ते एतिरी रश न मिले, ॿियनि शॉप्स ते तव्हांखे एतिरी रश न मिले, तव्हांखे डेयरी जे शॉप ते रश न मिले, पर उन शॉप ते तव्हांखे कस्टमर मिलंदो ई मिलंदो। त हीअ वाक़ई में हिकु ॾाढी अलार्मिंग सिचुएशन आहे जंहिं ते सीरियसली असांखे सोचणु खपे ऐं असांखे उहे स्टेप्स खणणु खपनि जेके इन तमामु शयुनि खां असांखे असांजी ईंदड़ जनरेशन खे बचाए सघे, छो त उहा ई जनरेशन आहे जिन खे हीउ मुल्क असांखे खणी हलणो आहे। त उन्हनि खे असां बचाईंदासीं तॾहिं त इंशाअल्लाह अल्लाह ख़ैर कंदो।